नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे सहाफ़िन पारां जियो जंग ग्रुप जे चीफ एडिटर मीर शकील रहमान ते नेब पारां केस दाख़िल करण खिलाफ़ कलम धड़न जो इकबाल कायम खानी, डेवन कुमार खत्री, राजा रशीद कुंबर, फरीद मुगल, आदिल मलिक, आज़ाद राजड़, नूर मोहम्मद शाह, आरिश केबीसी ऐं पीर बख्श राजड़ जी अॻुवाणी में सख़्त नारेबाज़ी बाद एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़िन खे झुकाइण लाइ अहिड़ी क़िस्म जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि, पर सहाफ़ी अहिड़े क़िस्म जी हरकतनि खां डिॼण वारा न आहिनि। हिननि घुर कई आहे त ॼाणियल सहाफ़िन ते दाख़िल कयल झड़तू केस ख़त्म करे खेसि तहफ़ुज़ फराहम करे सहाफ़ी बिरादरी मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असां जो अॼु जेको एहतजाज आहे, जियो ऐं जंग जे एडिटर इन चीफ जेको मीर शकील रहमान आहे, उनजी नेब जे गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ु असांजो एहतजाज आहे। हीअ इंतकामी कार्रवाई कई पई वञे सही सिधी, ऐं मौजूदा जमहूरी हुकूमत जेको आहे गैर जमहूरी क़दम खणी ऐं सहाफ़िन खे दॿाइणु चाहे थी, इन मुल्क जे अवाम जो आवाज़ु दॿाइणु चाहे थी। असीं उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां इहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त हिन वाक़े नोटिस वरितो वञे ऐं नेब जे ख़िलाफ़ु जेको एक्शन वठी ऐं मीर शकील रहमान खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहे थो। लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था जेको जियो ऐं जंग ग्रुप जे सरबराह खे नेब तां गिरफ़्तार कयो वियो आहे। 35 साल अॻु जो केस हिननि खे हींअर यादि आयो आहे, प्लाट उनको ख़रीद कया आहिनि, उहे हींअर यादि आया आहिनि। असीं इन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं खिपरो जा सहाफ़ी असीं मुतालबो था कयूं त हीउ जेको मीर शकील रहमान खे आज़ादु कयो वञे, हिन ते जेको कूड़ा मन घड़त केस दाख़िल कया आहिनि इहे ख़त्म कया वञनि। नेब जे हथां जियो ऐं जंग जे सरवाण मीर शकील रहमान जी गिरफ़्तारी जी परज़ोर मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खां मुतालबो कयूं था जेके अवां जेके करप्शन में मलूस पाकिस्तान जा वॾे में वॾा धाड़ियल PTI जे हुकूमत वेठा आहिनि, उन्हनि खे चवण लाइ तयारु कोन्हो। जेको अव्हां खे सहाफ़ी सच जो आइनो ॾेखारे थो, तव्हां हुन ते कूड़ा केस कयो था, हुनखे गिरफ़्तार कयो था। जेको अव्हां खे सहाफ़ी सच लिखे थो अव्हां ते, अव्हां हुनखे क़तलु करायो था। हीअ जमहूरियत जे नाले ते जेका आमनियत मड़ी वई आहे, इनखे फौरी तौर ते बंदि कयो ऐं सहाफ़िन जी आज़ादी खे सहाफ़िन खे आज़ादु कयो त उहे सच लिखनि, अवाम खे अव्हां जो आइनो ॾेखारीनि। जियो ऐं जंग ग्रुप जो मालिक मीर शकील रहमान ते जेको केस दाख़िल करे नेब पारां गिरफ़्तार कयो वियो, उन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हीअ उहा शख़्सियत आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी सदियुनि खां वठी जेका आहे उहा सहाफ़त में ॾिनी आहे। हिन मुल्क जे जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ सहाफ़त कई आहे ऐं उनखे जंहिं तरीक़े सां फसायो वियो उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं अहिला अख़्तरनि खां मुतालबा था कयूं खेसि फौरी तौर ते आज़ादु करे GIT जोड़े। जेकर उन ते इल्ज़ाम आहिनि त उनखे उन्हनि जे साम्हूं हाणे उनखे ज़ाहिर कयो वञे। जंग जियो जे सरवाण पंहिंजो मीर शकील रहमान जी गिरफ़्तारी जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असां मुतालबो कयूं था त फिलफौर तौर ते उन्हनि खे रहा कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।